रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फ़ज्र। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला, दुरूद शरीफ पढ़ो सब गर्दी करें। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अल्लाह ताला जा करोड़ एहसानात रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मामा जालो अल्लाह ताला जे क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सिपारो 3 सूरत जो नालो सूरतुल क़द्र तिलावत कई आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे त रब ताला मूंखे न क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असांखे मालूम आहे त हीअ रमज़ानुल मुबारक जो आख़िरी अशरो आहे, रमज़ान जो आख़िरी जुमो आहे। माज़िकम त रमज़ान 3 हिस्सनि जे अंदरि आहे। अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। रमज़ान शरीफ़ जो जेको पहिरियों ॾहाको आहे अव्वलुहु रहमतुन उहो रहमत जो आहे, व औसतुहु मग़फ़िरतुन जेको विचों ॾहाको आहे उहो मग़फ़िरत जो आहे, व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार उनजो आख़िरी जेको ॾहाको आहे उहो जहन्नम जी बाहि खां बेज़ारी आहे। रिवायात जे अंदरि अहादीस तय्यब जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ानुल मुबारक जे पहिरें रोज़े खां वठी करे इफ़्तार जे टाइम ओ 30 रोज़े ताईं रोज़ाना सही सनद जेका आहे त 10 लख माण्हू अल्लाह तबारक व तआला रोज़े खोलण जे टाइम ते 10 लख उहे माण्हू जिन जे मथां जहन्नम वाजिब आहे उन्हनि 10 लखनि माण्हुनि खे अल्लाह तबारक व तआला माफ़ फरमाए जहन्नम खे जन्नत में दाख़िल थो फरमाए छॾे। पहिरें ॾियारे खां वठी करे आख़िरी ॾहाके ताईं 29 रोज़ा थिया या 30 वो जेके भी माण्हू हूंदा हिसाब किताब करे आख़िरी ॾहाके में वरी जेतिरा महीने जे अंदरि हूंदा आख़िरी ॾियारे जे अंदरि
सब जो सब वरी एतिरा ॿिया बि अल्लाह तबारक व ताला जहन्नम जी बाहि खां आज़ादु करे उहे माण्हू जंहिंजे मथां जहन्नम वाजिबु हूंदी अल्लाह ताला उन्हनि खे बि जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो आहे। त अव्वलुहु रहमतुन, हिन जो पहिरियों जेको ॾहाको आहे रहमत आहे, जेको विचो ॾहाको आहे मग़फ़िरत आहे, आख़िरी जेको ॾहाको आहे उहो बाहि खां आज़ादी जो आहे, अल्लाह ताला आज़ादु कंदो आहे। आख़िरी ॾहाके जे अंदरि रमज़ानुल मुबारक जो जेको आख़िरी ॾहाको आहे, हूं त हाणे सॼो रमज़ान बरकत वारो आहे, ख़ैरु आहे, अलाह जे तरफ़ां इनाम आहे, इकराम आहे मुस्लमाननि जो। पर आख़िरी ॾहाके जे अंदरि चूंकि लैलतुल क़द्र वारी राति आहे, हाणे लैलतुल क़द्र वारी जेका राति आहे उन राति जी छा फ़ज़ीलत आहे ऐं लैलतुल क़द्र जेका आहे हिन उम्मत खे जेका मिली आहे उन जे मिलण जा कहिड़ा इनाम आहिनि। त रिवायत जे अंदरि अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ा बनी इसराइल जो हिकिड़ो आबिद हुयो, उन जी इबादत जो तज़किरो कनि पिया त उनखे हेतिरा साल ज़िंदगी हुई, ॾींहं जो रोज़ा रखंदो, राति जो अलाह जी इबादतूं कंदो ऐं जिहाद कसरत सां कंदो। त साहबी कुझु पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेठा, हिकिड़े साहबी हसरत कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जा रसूल क़ुर्बान तव्हांजे मथां, हाणे बनी इसराइल वारा माण्हू हिननि जी उमिरि बि वॾी ऐं हेॾी वॾी उमिरि जे अंदरि माशाअल्लाह हिननि रोज़ा बि रखिया, जिहाद बि कयूं, इबादत बि कयूं। असां जेके अव्हांजी उम्मत जे अंदरि माण्हू आहियूं, असांजी वधि में वधि 50, 55 या 60 या 65 या 70 साल उमिरि हूंदी। हाणे ज़ाहिर आहे इन 65, 70 साल जी उमिरि जे अंदरि राति जो माण्हू सुम्हंदो बि सही न, या न, ॾींहुं ऐं राति आहे न, राति जो माण्हू सुम्हंदो, ॾींहं जो वरी कुझु कारोबार कंदो, कुझु इबादत कंदो, वञी करे घटाइजे त असांजी ज़िंदगी त सफ़ा आङुरियुनि ते ॻणण जे बराबरि थी वई। हाणे असां इहे जिन हेतिरा हज़ार साल इबादत कई, जंहिंजी एॾी वॾी ॼमारूं, इन्हनि सां असां कीअं मुक़ाबिलो करे सघंदासीं? इहे त असांखां चढ़ी विया, हूअं न दुनियावी हिसाब सां न, इबादत जे हिसाब सां, रियाज़त जे हिसाब सां, नेकिन जे हिसाब सां। साहबी अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजी उमिरि ऐं उन्हनि जी उमिरि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हाणे उन्हनि खे जेका उमिरि मिली आहे, इहा हिन उमिरि में त अलाए केॾी वॾी इबादत कंदा, असां त रहिजी वियासीं हिन माहौल खां। रिवायत जे अंदरि अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन साहबी जी तकलीफ़ ॿुधी थोरी, साहबी जी दां ॿुधी करे थोरी तकलीफ़ थी। त वाक़ई इहा ॻाल्हि त पंहिंजे हिसाब सां आहे। अल्लाह ताला हीअ सूरत सगोरी नाज़िल कई, हीअ सूरत नाज़िल फरमाए ॼणो अल्लाह ताला ऐलान कयो त ए मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ग़मज़दा थियण जी ॻाल्हि न आहे, बनी इसराइल वारा जेके आहिनि उन जूं उमिरियूं वॾियूं ऐं उन्हनि रियाज़तूं घणियूं कयूं, उन्हनि इबादतूं घणियूं कयूं ऐं उन्हनि जिहाद घणा कया। जेको बि मामिलो आहे, जेकॾहिं अव्हांजी उम्मत खे सॼी ज़िंदगी जे अंदरि हिकु राति बि लैलतुल क़द्र वारी जेकॾहिं मिली वञे त उन्हनि जी सॼी ज़िंदगी जी इबादतूं हिकिड़े पासे ॾे, तुंहिंजे उम्मती जी हिकिड़ी जेका राति आहे उहा हिकिड़े पासे ॾे, हिकिड़ी राति जी इबादत बि उन्हनि जी ज़िंदगी जी इबादत जो मुक़ाबिलो क़तन न करे सघनि। या हिकिड़ी राति बि माना हुननि जी सॼी ॼमार खां वधीक हुनजो सवाबु आहे। सम्झ आई ॻाल्हि अलाए न? अल्लाह ताला फरमाए थो, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, बेशक मां नाज़िल कयो आहे हिन क़ुरान खे फ़ी लैलतिल क़द्र, क़द्र जी राति जे अंदरि। वमा अदराक मा लैलतुल क़द्र, तव्हांखे ख़बर आहे त लैलतुल क़द्र छा आहे? पहिरियों अल्लाह ताला फरमाए थो त मां हिन क़ुरान मजीद खे हिन लैलतुल क़द्र जे अंदरि नाज़िल कयो आहे। ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमाए थो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, हे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे जंहिंजे अंदरि मां छा नाज़िल कयो आहे? उनज़िल फ़ीहिल क़ुरान, नाज़िल कयो आहे क़ुरान खे। क़ुरान मजीद जो नाज़िल थियणु रमज़ानुल मुबारक जे महीने जे अंदरि आहे। आई ॻाल्हि सम्झ में? वमा अदराक मा लैलतुल क़द्र, तव्हांखे ख़बर बि आहे इहो जुमिलो अरब कलाम जे अंदरि मुख़ातब खे पंहिंजे तरफ़ मुतवजह करण जे लाइ हूंदो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? जे कंहिं माण्हू खे माण्हू मुख़ातब खे कंहिं शइ जी तरफ़ हीअं तवजो ॾियारे, तोखे ख़बर आहे फ़लाणो छा आहे, उनजो मक़ाम छा आहे? अल्लाह ताला फरमाए थो, वमा अदराक मा लैलतुल क़द्र, तव्हांखे ख़बर आहे लैलतुल क़द्र आहे छा? कहिड़ी शइ आहे? कहिड़ी जेको आहे ज़बरदस्त इनाम ऐं इकराम आहे? लैलतुल क़द्र, अॻिते तफ़सील फरमाई, लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र वारी राति ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, वधीक भली आहे 1000 महीननि खां। हिकिड़ो माण्हू 1000 महीना वञी करे इबादत करे, जेकॾहिं उनखे हीअ राति मिली वई ॼणो हुन जेका बि इबादत कई आहे उनखे अल्लाह ताला 1000 महीननि जो सवाबु अता फ़रमाए थो छॾाए लैलतुल क़द्र जे अंदरि। रिवायत जे अंदरि अचे थो,
ऐं फरमाए तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र, लानता मलाइक ऐं जिब्राइल उन में बिइज़्नि रब्बिहिम अल्लाह जे हुकुम सां इजाज़त सां मिन कुल्लि अम्रिन सभिनी कमनि जे लाइ। सलामुन हिय हत्ता मतलअल फजर, हीअ जेका राति आहे हिन जी शुरूआति आहे जीअं राति शुरू थी उन टाइम खां वठी करे सलामुन हिय हत्ता मतलअल फजर, ओ वेंदे सुबुह सादिक ताईं इहा शुरूआति आहे लैलतुल क़द्र जी। मग़रिब जी निमाज़ खां पोइ जीअं सिजु लथो इहा शुरू थी वई। रिवायत जे अंदरि अचे थो त मेराज वारी राति इहो पंहिंजो लैलतुल क़द्र वारी जेका राति आहे। हाणे ॿ ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि, हिकु त लैलतुल क़द्र वारी राति कहिड़ी आहे, हिकु नंबर इहा। ॿिए नंबर जी ॻाल्हि त लैलतुल क़द्र आम राति न आहे जंहिंखे तव्हां असां सम्झूं था। साहब इकराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमाइन फरमाईंदा जॾहिं हीअ आहे त लैलतुल क़द्र जे मुतालिक़ लथी अल्लाह ताला जेका ख़ुशख़बरी ॿुधाई हिन उम्मत खे त लैलतुल क़द्र जी राति रमज़ानुल मुबारक जे वरी रमज़ानुल मुबारक में आख़िरी अशरे जे अंदरि आहे। असांखे ईअं सम्झो त असांजे जिस्म जे अंदरि साहु पइजी वियो, असां ॻोल्हींदासीं हिकिड़ो मिंट बि पंहिंजो त नेकियुनि जी क़दुरु क़ीमत उन्हनि वटि हूंदी जंहिं वटि जिन खे नेकी जी ख़बर हुजे न। तव्हांजे असांखे त नेकी जो क़दुरु ई न आहे। उहो जॾहिं राफा लॻंदा अंदरि ईअं अंदरि फ़रिश्ता जेॾी महिल शुरू थींदा बिस्मिल्लाह करे अज़ाब ॾींदा त पोइ यादि कंदा त अबोड़े निमाज़ पढ़ूं आहे, फलाणो कमु कयूं आहे, पोइ त कुझु बि न थींदो न। ॻाल्हि सम्झ आई अलाए त साहब चवंदा हीअ सूरत लथी असां में साहु पइजी वियो, असांखे एॾी दिलि जाइ थी वई रब जे तरफ़ां त एॾो वॾो अलाह ताला पंहिंजो करम कयो आहे। हिकिड़ी राति जो भेण एॾो वॾो सवाबु ऐलान केरु थो करे, हकमुल हाकिमीन एॾो वॾो ज़मीन ऐं आसमाननि जो बादशाह, कुल्लु मन अलैहा फ़ान, जॾहिं का शइ न हुई हर शइ फ़ना थी वेंदी, वरी बि उन रब जी ज़ात हूंदी। एॾो वॾो बादशाह ऐलान थो करे, वरी ऐलान बि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नाज़िल कयल किताब क़ुरान मजीद जे अंदरि ओ जंहिंजी शद ऐं मद में बि कंहिं क़िस्म जो को बि शक न आहे। अञा तव्हांखे जेकॾहिं ख़बर हे क़ुरान ऐलान थो करे ॿुधाए थो तव्हांखे त इहा राति अलाह साईं लैलतुल क़द्र जी रखी आहे मुस्लमाननि में गैरत हया शर्म जो अचनि हिन राति खे ॻोल्हिनि पिया। नेकियुनि जी ज़रूरत ई न आहे, उन्हनि सम्झनि ई नथा नेकियुनि जी क़दुरु क़ीमत छा आहे। नेकियुनि जी बाबा क़दुरु क़ीमत उनखे हूंदी। हिकिड़ो हुयो शागिर्दु पढ़ंदो उस्ताद वटि तालिब इल्म हुयो, पोइ उस्ताद हुनखे ॿुधायो त बाबा हे जेके बि मां तव्हांखे इल्मी नुक़्ता ॿुधायां थो न इहे माशाअल्लाह वॾा अजीब ग़रीब ऐं क़ीमती आहिनि, हिनखे मामूली न सम्झो। हिकु हिकु तव्हांखे जेको जुमिलो ॿुधायां थो लखा रुपयनि जो आहे। उस्ताद ॿुधाए ईअं शागिर्दनि खे सम्झाए पियो। शागिर्द जो वियो, शागिर्द जो ज़हन बि को माशाअल्लाह ज़ाहिरा एतिरो ख़ासि न हुयो। वियो जो ॿार मोची वटि हुनजी चोपल जो छिजी पई त मोची खे चई महिरबानी कर मूंखे चोपल ॻंढे ॾे। हुन ॻंढे ॾिनसि, चईंसि त पंहिंजो हेतिरा पैसा ॾे। चई मां तोखे अहिड़ो जुमिलो थो ॿुधायां जेको लखा रुपयनि जो आहे। वेठो हुनखे का हिकिड़ी हदीस ॿुधाए छॾियईं मोची खे। मोची चयो बाबा ॻाल्हि ई आहे मौलवी साहब तो चोपल कंडराई आहे, मूंखे पैसा ॾे, जुमिला वञी पाण वटि रख, मूंखे छा थो ॿुधाए। मोची खे कहिड़ी ख़बर, ॻाल्हि सम्झ में आई अलाए न। बहरहाल छोकिरे खे थी ॾाढी तकलीफ़, तालिब इल्म खे मोटी आयो। उस्ताद खे चवंदे हाणे ॻाल्हि ॿुधो, असां तव्हांजे मथां कयो अथई एतमाद यकीन भरवसो, तव्हां जेके बि ॻाल्हियूं ॿुधायूं असां उहे सम्झूं बि पिया ऐं पंहिंजो उनखे ज़हन में यादि बि कयूं पिया। पर हाणे अर्ज़ु इहो आहे त अव्हां इरशाद फरमायो त हीअ हिकु हिकु जुमिलो लखा रुपयनि जो आहे। हो त मोची जेका त चोपल जेका आहे ॻंढे पियो उनजे बदिले में बि न पियो वठे। ॻाल्हि सम्झ आई आहे न, सम्झी वियो उस्ताद। हाणे हिन ॿार खे इस्त्री करण जी ज़रूरत आहे, ज़हन हिन जो हेर फेर थिए थो। चईंदो मां ठीकु आहे, का अहिड़ी शइ हुयसि सोन हुयोसि या का अहिड़ी शइ हुअसि उहा ॾिनईंसि हिनखे। चई हाणे ॻाल्हि ॿुधो, हीअ खणी वञु, पर पहिरियों हिनखे वञु वटालू जेके बसर खपाइनि था मार्केट में वञी उते ॾेखार, पोइ हिन जो मुल्ह जेको बि मिले पर ॾिजांइ हिन मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर। चई हा। वियो जॾहिं महिल बटालू बसर वारा न त कंहिं माण्हू जेको आहे चयोसि 2 किलो बटालू ॾियां, कंहिंजो त 5 किलो बसर ऐं जेका शइ उन्हनि वटि हुई एतिरो असां रही सघूं था। चई न मूंखे ॾियणी न आहे, खणी आयो। वरी वियो सराफ़ा बाज़ार सोनारनि जे दुकान ते मोकिलियो उस्ताद, चई उते खणी वञु। उते जो वियो त हिननि खे हिन ई शइ जा ईअं वॾा पैसा ॿुधायूं, सुठो मुल्ह ॿुधायूं। मोटी जो आयो उस्ताद खे, चई उस्ताद ॻाल्हि सम्झ में न आई, हेॾे बटालू बसर वारनि जी मार्केट में जॾहिं वियुमि त को 2 किलो बटालू पियो चए, को 5 किलो बसर पियो चए, को कहिड़ी शइ पियो चए। वरी जे हेॾे खणी वञो वॾा पैसा। चई ॾे हाल वाल सोन जो क़दुरु कंहिंखे मालूम थियो? चई सोनारे खे। चए पोइ इल्म जो क़दुरु तूं इल्म वारनि खां पुछा कर, तूं मोची खां वञी करे इल्म जो क़दुरु थो पुछा करे। सम्झ आई अलाए ॻाल्हि? इल्म जो क़दुरु कंहिंखां पुछा कजे, नेकियुनि जो क़दुरु नेकियुनि वारनि खां पुछा कजे त नेकी थींदी छा आहे, नेकी जो फ़ाइदो छा आहे, नेकी अलाह जे तरफ़ां इनाम कहिड़ो आहे, इकराम कहिड़ो आहे। तव्हां असां नेकी जी तरफ़ आया आहियूं न। त बहरहाल रिवायतनि जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रात जे अंदरि अल्लाह जो रसूल इन रात जे अंदरि हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुराईंदो आहे। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुराए ऐलान फरमाईंदो हाणे तव्हां लही वञो, ज़मीन जे अंदरि लही वञो लैलतुल क़द्र वारी राति। पोइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो झंडो खणी करे लहंदो आहे जेको काबतुल्लाह जी छित जे मथां अची करे लॻाईंदो आहे। सब्ज़ कलर जो उहो झंडो हूंदो, काबतुल्लाह जी छित जे मथां लॻाईंदो आहे। उन खां बाद हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम थींदो हाणे तव्हां पूरे जेको आहे सो पंहिंजो ज़ियान जे अंदरि फिरी वञो। जेको माण्हू इबादत में मशगूल हुजे उनखे दुआ ॾियो, उनखे ख़ुशख़बरी ॾियो। सुबुह जी निमाज़ ताईं अवां फिरो पिया। फरमाईंदा ख़ुशि नसीब इंसानु उहो आहे जंहिंखे अलाह साईं पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि लैलतुल क़द्र वारी राति नसीब फरमाए। हाणे लैलतुल क़द्र वारी राति आख़िरी अशरे जे अंदरि आहे। भला लैलतुल क़द्र वारी राति इहा त मालूम थी त आख़िरी अशरे जे अंदरि आहे, पर उहा मख़फ़ी छो रखी वई आहे, लिकाई छो वई आहे? मिसाल ख़बर हुजे हा 21 जी राति आहे, 23 जी राति आहे, 25 आहे, 27 आहे, 29 आहे। हाणे त ॻोल्हणी थी पए न 21 वारी रातिनि जे अंदरि इहा मख़फ़ी जे अंदरि बि ख़ुदा जो वॾो राज़ आहे। ईअं थोरा ई आहे बसि उहा हिकिड़ी राति ॾिसी करे तूं उन जे लाइ जेको आहे इंतज़ार जे अंदरि हुजे। हिन में अलाह साईं हज़ारे तोखे कहिड़ी ख़बर इहा राति लैलतुल क़द्र जी आहे? आई ॻाल्हि सम्झ में त जीअं इन सॼे महीने जे अंदरि बानो मां अलाह जी ज़ात जी तरफ़ मुतवजे हुजे, मां अलाह जी तरफ़ मुतवजे हुजे, मां अलाह खां घुरे। बाक़ी जेको माण्हू मस्जिद जे आख़िरी जेको आहे पंहिंजो मस्जिद जे अंदरि आख़िरी ॾहाके जे अंदरि जेको एतिकाफ़ जी नियत सां जेको एतिकाफ़ सुनत आहे वेहे थो, उहो जेकॾहिं सुतो बि पियो हुजे अलाह सां हुनखे लैलतुल क़द्र जो सवाबु अता फ़रमाए थो पियो। अहिड़ो वॾो सवाबु आहे मुंहिंजा भाउ। तव्हां ऐं असां इन नेकियुनि जो क़दुरु कयूं, इन नेकियुनि जो क़दुरु न कंदासीं त तव्हां ऐं असांजी जेका ज़िंदगी आहे रमज़ान शरीफ़ जो महीनो, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा, इहे सभु जेके बि मामलात ऐं मसाइलनि खे असां हल्को न सम्झूं। रिवायत जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान शरीफ़ जो हिकिड़ो रोज़ो जेकॾहिं को माण्हू कंहिंखे इफ़्तार कराए थो, छा हिकिड़ो रोज़ो खोलाए थो। असां वटि इहो रवाजु हाणे हलियो वियो, गाननि जो टीवियुनि जो डिशुनि जो रवाजु आहे। बाक़ी रोज़े खोलाइण वारो जेको रवाजु आहे, रोज़े रखाइण वारो इहो वियो हलियो। अल्हम्दुलिल्लाह अरबनि जे अंदरि इहा शइ हिन टाइम ताईं बि मौजूदु आहे। अरब जेके आहिनि अरब, उन्हनि मूं पुछा कयो नेकी जी क़दुरु क़ीमत, पोइ इहे पाण वीचारा उन्हनि जी औलाद, उन्हनि जा पुट ऐं उन्हनि जूं घर वारियूं गाॾियुनि जूं डिगियूं भरींदा, पाणी जूं, कतलनि जूं, ॿियनि शयुनि जूं, सामान जूं, पोइ अची करे बीह रहंदा आहिनि रमज़ान शरीफ़ जे महीने में रोडनि ते ऐं रस्तनि ते। पोइ जेको हूंदो पोइ उनखे ईअं गेले करे ऐं उनखे जेको आहे उहे शयूं बि ॾींदा ऐं उनखे भाकुर बि पाईंदा, उनजो अहसान बि मञींदा। छो? हिकिड़े रोज़े जी क़दुरु क़ीमत ॿुधाईंदो। इन जे करे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं रमज़ान शरीफ़ जे अंदरि कंहिं हिकिड़े रोज़ा खे इफ़्तार कराई, माना उनजो रोज़ो खोलायो, इफ़्तार कराई, हिकिड़े रोज़े खोलाइण जे करे पहिरें ॾहाके खां वठी करे आख़िरी ॾहाके ताईं समुंड जे अंदरि जेके मच्छियूं ऐं दुनिया जे अंदरि जेके बि जानवर आहिनि, इहे सभु जो सभु जानवर अलाह वटि तौबा ऐं इस्तिग़फ़ार कंदा आहिनि उन माण्हू जे लाइ जंहिं हिकिड़े माण्हू खे रोज़ो खोलायो आहे। जेको रोज़ो रखे थो उनजी नेकी पंहिंजी आहे, उनजो सवाबु त पंहिंजो आहे, पर जेको रोज़ो खोलाए थो, असां वटि इहो रवाजु हाणे हलियो वियो। हाणे इहो रवाजु असां वटि आहे ई कोन, ॼणो मफ़क़ूद थी वियो आहे। इहा शइ ॼणो निकिरी वई आहे, ख़तमु थी वई आहे। असां ॾिसूं था पाण माण्हुनि में इन शइ जो रवाजु न आहे। अच्छा, हिकु रिवायत जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह साईं रमज़ान शरीफ़ जे महीने खे क़यामत जे ॾियारे हसीन और जमील ख़ूबसूरत जिस्म अता फ़रमाईंदो। ईंदो अलाह जे आॾो अची करे सजदे जे अंदरि बीहंदो, जॾहिं सजदे मां उथंदो त रमज़ान मुबारक जे महीने जो चहिरो हशाश बशाश चमकंदड़ चहिरो VIP माशाअल्लाह फर्स्ट क्लास हूंदो। अलाह ताला फ़रमाईंदो ॾे हाल अहिवाल छा आहे? त मुंहिंजा रब हे कुझु मुंहिंजा माण्हू आहिनि जंहिंजी मां सिफ़ारिश कयां थो, हिननि मूंसां निभायो, हिननि मूंसां वफ़ादारी कई। रमज़ान सियारे में हुयो बि मूंसां वफ़ादारी कयूं, ऊन्हारे में हुयो बि मूंसां वफ़ादारी कयूं, बहरहाल ही मुंहिंजा दोस्त आहिनि मूंसां निभायूं। चई हाणे तूं छा थो चाहें? अलाह ताला रमज़ान खां पोइ छा कंदो? चई मां चाहियां थो त मुंहिंजे आॾो मुंहिंजे दोस्त खे ताज पारायो वञे जेको अॼु ॾींहं ताईं ख़ूबसूरत ताज कंहिंखे बि न पारायो वियो आहे। अलाह ताला फ़रमाईंदो ठीकु आहे, घुराए पंहिंजे दोस्त खे। हाणे जंहिं रमज़ान असां निभायो, जंहिं वफ़ादारी कई, अलाह ताला हुनखे घुराईंदो अचो था तुंहिंजी सिफ़ारिश थी आहे। जॾहिं ईंदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलाह साईं रमज़ान मुबारक जे महीने
जे आॾो अलाह ताला उन बाने खे उहो ताज पाराईंदो जेको उनजे मथे जे मथां पारायो वेंदो ऐं उनजी सिफ़ारिश अलाह सां उनखे जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो। हिक रिवायत जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां क़यामत जे ॾियारे मां ईअं बीठो हूंदुमि, हिकिड़े माण्हू खे वठी ईंदा उनजे मथां अज़ाब जारी हूंदो। अलाह जे रसूल फरमायो त मां उनजी सज़ा खे ॾिसंदुमि, यानी फ़रिश्ता ज़ाहिर आहे उनखे कुटींदा ईंदा। अलाह जे रसूल जी मुहबत आहे पंहिंजी उम्मत सां, त मां जॾहिं ॾिसंदुमि त मां फ़रिश्ते खे चवंदुमि छा मसालो आहे, छा ॻाल्हि आहे, छो था हिन वीचारे खे कुटियो? चए साईं बसि हिन जो कमु अहिड़ो आहे, पर मसालो आहे त हिन जे लाइ दावेदार रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे। अलाह जो रसूल फरमाईंदो जंहिंजे लाइ दावेदार रमज़ान जो महीनो हुजे, मां मुहम्मद बि हुन खां बेज़ार आहियां, हिन खे भले तव्हां वठी वञो। मां मुहम्मद बि हिन खां छा आहियां, ॾाढा ॻाल्हायो, बेज़ार आहियां, भले तव्हां हिन खे वठी वञो। त रमज़ान शरीफ़ जो महीनो, रोज़नि जो महीनो, रोज़े जी क़दुरु क़ीमत तव्हां ऐं असां उन माण्हू खां पुछा कयूं जंहिं वटि नेकी जो क़दुरु हुजे। अदा असां वटि नेकी जो क़दुरु कोन्हे, वॻो ख़ुदा जो कसम आहे इहा ॻाल्हि थो ॿुधायां, जे असां वटि नेकी जो क़दुरु हुजे हा त पोइ साहबा इकराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन जीअं ॾींहुं राति नेकी जे कॾ हूंदा हुआ, अलाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ साहबा इकराम खे ख़बर पवंदी, उन ई वक़्तु उन ई जाइ ते उन टाइम ते अची करे पहुचंदा, सॼी सॼी राति बीह करे इबादत ऐं रियाज़त। तव्हां ऐं असां राति जो जेके तरावीह पढ़ींदासीं त ओ सॼे ॻोठ खे ॿुधाईंदासीं, माले वारनि खे, वञो ईंदा बाबा असां हाणे 20 रकातूं तरावियूं पढ़णु वॾो तीर हणण था वञूं पिया। न त साहबा इकराम जी ज़िंदगी जी तरफ़ तवजो कयो। अलाह जे रसूल जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में अहिड़ा माण्हू बि गुज़रिया आहिनि जेके राति जो बीहंदा हुआ, राति जो निमाज़ में ईशा जी निमाज़ पढ़ी करे बीहंदा, सुबुह जी निमाज़ ताईं अलाह जी इबादत में मशगूल हूंदा। अहिड़ा माण्हू जेके सॼी सॼी राति बीह करे अलाह तबारक व तआला जी इबादत बि कंदा हुआ। त बहरहाल चवण जो मक़सदु इहा त रमज़ानुल मुबारक जो हिकु इंतिहाई बाबरकत महीनो आहे जेको अलाह ताला हर मुस्लमान खे नसीब करे ऐं उनजी ख़ैर अञा बि टाइम आहे, अञा बि वक़्तु आहे। पर हिकु रिवायत जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे रमज़ानुल मुबारक जो महीनो अलाह जी रहमत, अलाह जी बरकत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसे थी पई, पर कुझु माण्हुनि जी बख़्शिश रमज़ान जे महीने में बि न थींदी। मां गुज़िरियल जुमे ते ॿुधायो पर तफ़सील न ॿुधाए सघियुमि। कुझु माण्हू अहिड़ा जिन खे अलाह ताला रमज़ान शरीफ़ जे महीने में बि ॾाढा ॻाल्हायो माफ़ु न कंदो। उन मां सभ खां पहिरियों जेको हदीस पाक जे अंदरि अचे थो, दाइमुल ख़म्र, हमेशह शराब पीअण वारो माण्हू, हमेशह ॾाढा ॻाल्हायो। शराब मुस्लमान जे लाइ इंतिहाई ख़तरनाक शइ आहे। शराब जो पीअणु तमामु गुनाहनि जी जड़ आहे। शराब पीअण वारे माण्हू खे तमीज़ ई न आहे। शराब पीअण वारे माण्हू जे आॾो जेकॾहिं उनजी न्याणी अचे उनखे ख़बर न पवंदी त हीअ मुंहिंजी न्याणी आहे, उनखे इहा तमीज़ न थींदी त हीअ मुंहिंजी भेण आहे, उनखे इहा तमीज़ न थींदी त हीअ मुंहिंजी मासी आहे, हीअ मुंहिंजी चाची आहे, हीअ मुंहिंजी पुफी आहे। अलाह ताला माफ़ फरमाए, उहो मग़लूब थी वेंदो आहे, उनजो दिमाग़ जेको आहे मग़लूबुल हाल थींदो आहे। त मुंहिंजा भाउ, शराब जो अमल इंतिहाई रमज़ान जे इन इंतिहाई बाबरकत महीने जे अंदरि जॾहिं अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसे थी पई, हर माण्हू जे लाइ बख़्शिश जो मामिलो आहे। हमेशह शराब पीअण वारे जे लाइ बख़्शिश जो मामिलो, मां ॾिसो अलाह जे रसूल जी ॻाल्हि थो कयां जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमाई आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उन माण्हू जी बख़्शिश न थी सघंदी। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॾिसो तव्हां ऐं असां हिकु दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया त जीअं आहिस्ता अलाह जे रसूल चयो आमीन, वरी ॿीहर अलाह जे रसूल कुझु देरि खां पोइ चयो आमीन। मेरा जंहिं ते वेही करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काठी जो ठाराए बयानु कंदा, हुनजे पहिरें हीअं ॾाके जे मथां जेॾी महिल पेर रखियो त चयो आमीन, वरी ॿिए ॾाके ते त आमीन, वरी टे ॾाके ते वरी आमीन। साहबा इकराम ॾिठो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सम्झ में हुननि खे ॻाल्हि न, अलाह जा रसूल माण्हू त कोई बि न आहे, ऐं आमीन चयो। चई हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम आयो ऐं हज़रत जिब्राइल बीठो हुयो। हज़रत जिब्राइल चयो त जंहिंजी ज़िंदगी जे अंदरि रमज़ान जो महीनो अचे ऐं पाण खे न बख़्शराए सघे, छा जंहिंजी ज़िंदगी जे अंदरि रमज़ान जो महीनो अचे ऐं पाण खे न बख़्शराए सघे, इहो माण्हू हलाक थिए, तबाह थिए, बर्बाद थिए। हज़रत जिब्राइल दुआ थो घुरे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आमीन। नूरिन जो सरदार हज़रत जिब्राइल, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा इमामुल अंबिया सरताजुल अंबिया, तमामु नबीअनि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा आमीन। इन माण्हू जी तबाही ऐं बर्बादी में को शक इंसान खे थी सघे थो? माना रमज़ान जो महीनो आयो जेको बख़्शिश न कराए सघियो, उनजे लाइ तबाही उनजो मुक़दर आहे।
बाबा रमज़ान जो महीनो आयो आहे, अल्लाह जा बाना तव्हां पाण खे बख़्शराए न सघियो। अल्लाह जी रहमत ईअं ओ हक़लू नहीं करे थी उथारे, जाग निंड मां, अल्लाह जी रहमत तोखे हीअं छिके थी पई। पढ़ो तो सही, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, अल्लाह जी रहमत एडी कुशादी आहे, तू हलण जी ॻाल्हि कंदो आहे रब जे दरवाज़े जी तरफ़, ख़ुदा जी रहमत ईअं डोड़ी करे तू अञा इरादो कंदो आहे, अल्लाह जी रहमत तोखे भाकुर में पंहिंजे में विझी छॾींदी आहे। एॾो अल्लाह रहम राहिमीन, एॾो बादशाह, एॾो अल्लाह जंहिंजी रहमत हिकु हिकु सेकंड, हिकु हिकु मिनट तोखे ॻोल्हे थी पई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर जिब्राइल फरमायो तबाह थे, बर्बाद थे, हलाक थे। अल्लाह जे रसूल चयो आमीन। वरी ॿिए ॾाके पाण फरमाई जॾहिं मां ॿिए ॾाके जे मथां पेर रखियो, तॾहिं जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त जंहिं जे आॾो तुंहिंजो नालो मुबारक हुजे ऐं उहो माण्हू चवे सल्लल्लाहु, माना अल्लाह जे रसूल ते दुरूद न पढ़े, सभु चयो ॾाढा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजो नालो मुबारक वरितो वञे, तो ते दुरूद न पढ़े, इहो बि हलाक थिए, तबाह थिए, बर्बाद थिए। पाण फरमायो आमीन। जंहिंजी ज़िंदगी जे अंदरि पीउ ऐं माउ हुजनि ऐं पंहिंजे पीउ ऐं माउ जी ख़िदमत न करे सघनि नी, त इहो माण्हू बि तबाह थिए, बर्बाद थिए। अल्लाह जे रसूल चयो त जिब्राइल इहा दुआ घुरी, मां मुहम्मद आमीन चयो। दुआ घुरण वारो हज़रत जिब्राइल, आमीन चवण वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन माण्हू जे तबाही में को शक इंसान खे थी सघे थो? ॾाढे हंधि ॻाल्हायो मुसलमानो, सवाल ई पैदा कोन्हे, इहो बचाए कोन सघंदो पाण खे। त दाइमुल ख़म्र, जंहिंजे ज़िंदगी जे अंदरि रमज़ान जो महीनो त अची वियो, पर उहो वीचारो पाण खे बख़्शराए न सघियो। हाणे सॼी ज़िंदगी शराब पीतई, चाहे शराब दुनिया जे अंदरि ज़लालत ऐं गुमराही जो बि सबबु, माण्हू जो भला जेको शराब पीअंदो आहे उनखे माण्हू सुठी नज़र सां ॾिसंदा आहिनि, उनजी तारीफ़ कंदा आहिनि, त फिलाणो वाह जो कमु करे आयो आहे। न, उन माण्हू खे माण्हू नफ़रत जी निगाह सां ॾिसंदा। नफ़रत माना माण्हू उनखे अजीब महसूसु कंदा, यार हे फिलाणो कमु करे आयो आहे, फिलाणो माना मामिलो करे आयो आहे। बहरहाल त शराब पीअण वारो मामिलो इंतिहाई ख़तरनाक आहे। उन माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अञा कुझु ॾियारा पिया आहिनि। वाह वे अल्लाह जे आॾो पकी ऐं सची तौबा कर, मुंहिंजा रब जेको कयो मूंखे माफ़ फरमाए। हाणे मां तौबा कयां थो, वरी ज़िंदगी जे अंदरि शराब जो मामिलो पंहिंजे ज़ुबान जे मथां न आणींदुमि। मुमकिन आहे मथां तुंहिंजे रमज़ान जो, तुंहिंजी ज़िंदगी जो मथां आख़िरी रमज़ान हुजे, बख़्शराए वञे मथां पाण खे, ऐं जो रमज़ान जो महीनो बि गुज़री वियो ऐं बख़्शराए बि न सघे, त पोइ अल्लाह ताला तुंहिंजो भाई आहे। ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमामुल अंबिया फरमायो, जंहिं माण्हू जो पीउ ऐं माउ वालिदैन जो नाफ़रमान, फरमाबरदार न नाफ़रमान, उहो बि हिन महीने जे अंदरि ख़ुदा उनखे बि कोन बख़्शींदो। पीउ ऐं माउ अल्लाह ताला हिकिड़ो इनाम ॾिनो आहे इंसान खे। पीउ ऐं माउ जी इज़त, अदब, एतिराम, इकराम ऐं उनजा हुक़ूक़ अदा करणु वॾे में वॾी फ़ज़ीलत जो बाइस आहिनि। वॾे में वॾी जेको आहे पंहिंजो इनाम ऐं इकराम जे बाइस आहिनि। जेकॾहिं को माण्हू कंहिं मंज़िल ऐं मक़ाम ते पहुचंदो आहे त उहो पंहिंजे वालिदैन जी दुआ सां पहुचंदो आहे। ॻाल्हि सम्झ आई आहे न? हज़रत बायज़ीद बस्तामीम रहमतुल्लाह अलैह ॾाढो अलाह वारो गुज़रियो आहे, ॾाढो चोटी जो बुज़ुर्ग, हज़ारे माण्हुनि माशाअल्लाह उनजी महफ़िल मजलिस जे अंदरि अची करे कलमो पढ़ी करे मुसलमान थिया। उनजो वाक़ियो हिकिड़ो वॾो अजीब ग़रीब मशहूरु आहे। हज़रत बायज़ीद बस्तामीम रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़ा ईअं अल्लाह ताला जो हुकुम दियो, बायज़ीद बस्तामी फ़लाणी जॻह ते वञ। वियो, पहिरीं राति बि ख़्वाबु आयो, वरी ॿी राति, टीं राति ते निकिरी वियो। यहूदियुनि जो हिकिड़ो वॾो आलिम हुयो, जेको वेही करे पंहिंजे यहूदियुनि खे, उन्हनि जो वॾो जेको बुज़ुर्ग हुयो, उन्हनि खे सम्झाए पियो। हज़रत बायज़ीद बस्तामी रहमतुल्लाह अलैह जॾहिं उन महफ़िल जे अंदरि पहुतो त हुनजो आवाज़ ई बंदि थी वियो। बुज़ुर्ग त हुयो। पोइ हुन ऐलान कयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को उम्मती आहे जेको हिन मुंहिंजी महफ़िल मजलिस जे अंदरि आयो आहे, ऐं उहो जेकॾहिं अलाह जे रसूल सां मोहबत करे थो त पाण खे वाज़े करे ऐं ज़ाहिर थी करे अची करे बीहे। हाणे अलाह जे रसूल जी ॻाल्हि आई त बायज़ीद बस्तामी रहमतुल्लाह अलैह हथ मथे कयो, चई माया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती, हुकुम कर, छा मसइलो आहे? चंडे हाल वाल तो असांजी महफ़िल मजलिस जे अंदरि चवंदा गुज़र थिए पियो, महफ़िल मजलिस सोचियुमि त वञा ॾिसां छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे। बहरहाल पोइ उन चयो मां तोखां कुझु सुवाल पुछा कंदुमि, तूं हुनखे जवाबु ॾे। अलाह मालिक आहे, इनशा अलाह तूं पुछा कर। उन तक़रीबन अचे थो पंहिंजो किताबनि जे अंदरि त 51 या 52 सुवाल इन बुज़ुर्ग खां कया। हज़रत बायज़ीद बस्तामीम रहमतुल्लाह अलैह खां 51 या 52 सुवाल बि अजीब हुया।
उहा दुनिया जे अंदरि हिकिड़ी शइ ॿुधाए जंहिंजा 2 न हुजनि, जेके 2 ॿुधाए जंहिंजो 3 न हुजनि, जेके 3 ॿुधाए जंहिंजो चौथो न हुजे, 4 ॿुधाए जंहिंजो जेका असां पुछा कंदा आहियूं हिक ॿिए खां, 5 ॿुधाए जंहिंजो 6 न हुजे, 6 ॿुधाए जंहिंजो 7 न हुजे, 7 ॿुधाए जंहिंजो 8 न हुजे। ईअं 51 बकरी पंहिंजी ज़ुबान में छा थी चए, ढगी पंहिंजी ज़ुबान में छा थी चए। इहे सुवाल जो शुरू कई अलाह साईं हिन जे सीने खे बि खोलियो। चए हिकु त अलाह हुआ जेके 2 न आहिनि, चए 2 ॿुधाए जेके 3 न हुजनि, चए ॾींहं राति इहे 2 आहिनि 3 न आहिनि, चए 3 ॿुधाए जेके 4 न हुजनि, चए अर्श कुर्सी कलम इहे 3 आहिनि 4 न आहिनि, चए भला 4 ॿुधाए जेके 5 न हुजनि, चए आसमानी किताब 4 आहिनि जेके 5 न आहिनि, चए 5 ॿुधाए जेके 6 न हुजनि, चए निमाज़ अलाह साईं 5 दफ़ा फ़र्ज़ु कई आहे 6 दफ़ा न आहे, चए भला 6 ॿुधाए जेके 7 न हुजनि, चए आसमान खे जेके फ़रिश्ता खयूं बीठा आहिनि इहे 6 आहिनि 7 न आहिनि, चए भला 7 ॿुधाए जंहिंजो 8 न हुजे, चए ज़मीन आसमान इहे 7 आहिनि हुनजो 8 न आहे। 51 52 सवालनि जा जवाब ॾिनई। हाणे त साईं सभिनी जा आलो जने ॾिनई, तॾहिं हिन चुस हाणे तो 51 सवाल कया, मां हुज़ूर जो उम्मती तोखां हिकिड़ो सवाल थो पुछा कयां त ॾे हाल अहिवाल, जन्नत में दाख़िल थियण जे लाइ जेको गेट जे मथां तालो लॻल आहे नी, उन ताले जी चाबी जो नालो छा आहे? उन ताले जी चाबी जो नालो छा आहे? तो सवाल कया, मां जवाबु ॾिनो, हाणे तोखे ॾियणो आहे। न पियो ॾिए त आवाम चुस त बाबा हुन तोखां 51 तो हुन खां सवाल कया, हुन तोखे सभिनी जा जवाब ॾिना, उहो हिकिड़ो सवाल करे थो तूं बि जवाबु ॾे। चई अदा जे हिन सवाल जो जवाबु ॾिनो त न तव्हां पाण खे बचाए सघंदव न मां। चए त ॾाढियां ॿुधाए उन ताले जो नालो छा आहे? चए उन ताले जो उन चाबी जो नालो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चए त पोइ माण्हुनि खे गुमराह न कर, सभिनी खे चओ त मोहम्मद जो कलमो पढ़ी करे जन्नत में दाख़िल थी वञनि। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हज़रत बायज़ीद बस्तामी को मामूली माण्हू कोन हुयो। हाणे जेके हुजनि आलिम फाज़िल बुज़ुर्ग उन्हनि खे ख़बर बि हुजे, असां न अलाह वारनि खे सुञाणियूं न उन्हनि जो तज़किरो असांजे वात ते असांखे ख़बर न। हाणे हिन बायज़ीद बस्तामी खे जेको एॾो वॾो मक़ाम जेको मिलियो, छाजे करे मिलियो? बायज़ीद बस्तामी चए थो मुंहिंजी माउ जी दुआ जे करे। कंहिंजी दुआ जे करे? बाबा ॾाढा ॻाल्हायो, माउ जी दुआ जे करे। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी अमड़ मूंखे चयो त पाणी जो गिलास खणी आ, सियारे जी हालत ऐं कैफ़ियत बि ॾिसो कहिड़ी थो बयानु करे। चवंदा मां पाणी जो गिलास खणी आयुमि, अम्मा घुरी करे, अम्मा खे निंड अची वई। पाणी जो गिलास जेको मां खणी आयुमि त उन पाणी जे गिलास मां पाणी जो थोरो गिलास जो भरियलु हुयो त उन मां हिकिड़ो फुड़ो किरियो, उहो मुंहिंजे हथ जे मथां किरियो आहे। पर असांजे इलाइक़े जो सीउ, उन्हनि जे इलाइक़े जो सीउ ॿुधाए थो उहो ईअं ॼमी वियो मुंहिंजी खल जे मथां, जीअं मैजिक चुंबड़ी वेंदी आहे, सफ़ा बर्फ़ थी वियो। हाणे माउ त मुंहिंजी सुती पई आहे, मां पंहिंजी माउ खे उथारियां बि कोन थो। जॾहिं अमड़ उथे त वरी मां उनखे पाणी ॾियां, उहा बर्फ़ जॾहिं मां हीअं पंहिंजे हथ सां जो हीअं खड़ी आहे त उहा खल बि मुंहिंजी छिकिजी आई आहे, उन मां रतु बि निकिती आहे। त माउ जॾहिं बेदार जो थींदो, मुंहिंजी माउ पुछा की पुट हे रतु छाजी आहे ॿुधायो मां। पोइ अम्मा मूंखे दुआ ॾिनी। हज़रत बायज़ीद बस्तामी रहमतुल्लाह अलैह चए थो मूंखे जेको ख़ुदा मक़ाम अता फ़रमायो न, उहो माउ जी दुआ जे करे ख़ुदा इहो मूंखे सिलो ॾिनो आहे। माउ जी दुआ जे करे अल्लाह तबारक व तआला इहो मर्तबो ऐं मक़ाम मूंखे अता फ़रमायो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु दफ़ा वञनि पिया, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ओ मूसा जी रब साईं, मूसा इहो हे जेको जबल आहे हिन जे किनारे में हिकिड़ो हमरा मुंहिंजो रही थो बानो, वञो त वञी हिन सां मुलाक़ात कर। नबीअ खे थो अल्लाह ताला चए वञ हिन हमरा सां छा कर, ॾिस त सही कहिड़ो हमरा। वियो, ॾिठे त हिकिड़ो हमरा हुआ। उनखे चवंदा मां तुंहिंजी ज़ियारत करणु आयो आहियां। चई साईं हुकुम कयो। चई सवारी खपे। का ॻाल्हि ई कान्हे का। ईअं मथे ॾिसी करे आसमान जी तरफ़ ईअं जेको आहे झुड़ जीअं नज़र आयुसि हुनखे हीअं चए हेॾे हेॾे लही आहे। झुड़ हेठि लही आयो, चई हिन साईं खे खण जिथे चयो हुते पहुचाए। झुड़ अची करे सवारी जीअं घोड़ो हूंदो आहे या मिसाल ॾाची हूंदी आहे, उहो झुड़ अची करे बीठो आहे। हर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हुन ते चढ़ियो, सवारी करे मोटी अची रब साईं मां त तुंहिंजो नबी आहियां, मां तुंहिंजे मामला सां हे केरु आहे अजीब ख़ुदा जी मख़लूक आहे। चई मूसा परेशान न थी, मां जी दुआ जो सिलो आहे, जे चवे उस आसमान खे ऊंधो कर त मां ख़ुदा हुनखे बि ऊंधो करे छॾियां। छा माउ ऐं पीउ जी दुआ जो सिलो आहे जेको मां रब हिनखे अता फ़रमायो आहे। जेका शइ घुरंदो मां ख़ुदा हिनखे ॾेखारियमि तोखे पंहिंजी कुदरत। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला चयो ओ सुलेमान, चए जी रब साईं मां अलाह जी कुदरत ॾिसंदे। चई रब साईं तो अलाह जी कुदरत ॾिसण जे लाइ हर माण्हू बेताब आहे। चए पोइ समुंड जे फलाणे किनारे ते पहुच। आयो, उनजो जेको पंहिंजो वज़ीर आहे उनजो नालो हुयो आसिफ़। चई हाणे हिते मोकिल पंहिंजे जेको आहे अमरान खे या जिन्नात खे वञी ॾिसनि त हिन समुंड जे तह में छा आहे। जिन्नात खे मोकिलियईं, वियो चकर हणी आयो, का शइ नज़र न आई। पोइ वरी जेको पंहिंजो वज़ीर हुयो आसिफ़ उनखे मोकिलियईं। चई साईं हिकिड़ी शइ आहे जेका पंहिंजो अंडे नमूने आहे, 4 उनखे दरवाज़ा आहिनि। चई त ॿाहिरि कढी आहे।
उनखे खणी अची किनारे जे मथां जो रखियईं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं क़रीब थिया ॾिठूं त समुंड जे अलाए केतिरो हेठि तह जे अंदरि उहा शइ पई आहे। 4 उनखे दरवाज़ा आहिनि, पाणी जो टेपो बि उनजे अंदरि किरास नथो ॾिए। साई हिकिड़ी चटाई पई आहे, उनजे मथां हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, नौजवान आहे, उहो वेठो अलाह ताला जी इबादत करे थो, रियाज़त करे थो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वियो, उनखां जॾहिं पुछा कई त अलाए केतिरियूं सदियूं अॻु में जो उहो माण्हू इन समुंड जे तह जे अंदरि रहे पियो। अदा ॾे हवाल समुंड जे तह में केरु आहे, काथूं आयो आहे, भला अलाह जा वाला, थोरो हवाल त पंहिंजो ॿुधाए। चई ॻाल्हि असल में इहा आहे त मुंहिंजो माज़ूर वालिद साहबु ऐं मुंहिंजी अमड़ ॿई माना मुंहिंजी वालिदा जेका उहा अखियुनि खां जॾी हुई ऐं मुंहिंजो वालिद साहबु जेको हुयो टंगनि खां माज़ूर हुयो, उन्हनि जी मां ख़िदमत कयमि। वालिद साहब बि वफ़ात करे, वालिदा बि का शइ कोन हुई। ईअं अचां पियो इन ई समुंड जे किनारे ते ॾुख में ग़म में आयुमि, ॾिठुमि त हीअ जेका आहे अंडे नमूने जेका शइ आहे जंहिंमें मां मौजूदु आहियां, इहा मूंखे नज़र आई त दिलि में ख़्यालु आयो त हिन में भला वञी करे चकर लॻाए ॾिसां त हिन में आहे छा। उन में जीअं घिरियुमि त उन खां पोइ इहा शइ समुंड जे तह जे अंदरि पहुती आहे। चइबो अलाह जा वाला समुंड जे तह में दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, हिकिड़ो दरवाज़ो सोन जो आहे, ॿियो याकूत जो आहे, हे हो। ऐं तूं हिते कीअं गुज़ारो करेंदो, हेतिरा हज़ार साल थी विया, को मानी आहे, को ॿी शइ आहे। चयोसि मां जीअं वियुमि उन ॾियारे खां वठी करे जीअं माण्हू जो मथो थींदो आहे, एतिरी का शइ आहे जेका ज़र्द कलर जे अंदरि, को ख़बर न आहे कहिड़ी मख़लूक आहे जेका आणे करे मूंखे ॾींदी आहे, मां खाईंदो आहियां। पूरी दुनिया व माफ़िया जे अंदरि जेके लज़तूं शयूं आहिनि, शयुनि जूं लज़तूं आहिनि, उहा हिकिड़े लुक़मे जे अंदरि अलाह तबारक व तआला मूंखे नसीबु फ़रमाईंदो आहे, हर शइ जी। ऐं बसि मां इहा इन इबादत में न मूंखे निंड वठे न ॿी का शइ, इहा इबादत। चई कीअं? चई असल ॻाल्हि इहा त मुंहिंजे पीउ वफ़ात कई त उन बि इहा ई दुआ घुरी त रब मुंहिंजे पुट खे वॾी जमार ॾिजांइ, हमेशह वारी जमार ॾिजांइ ऐं हिनखे वॾी कसरत वारी इबादत नसीबु फ़रमाए। वरी चई अमड़ वफ़ात करे वई, पोइ जॾहिं पीउ ऐं माउ दुआ हमेशह इबादत वारी घुरंदा त रब अर्श ते वेही करे क़बूल न कंदो त ॿियो छा थींदो। ऐं पीउ ऐं माउ जी दुआ जो सिलो आहे जो रब साईं मूंखे इन जाइ ते रहियो आहे। त हज़रत सुलेमान खिली करे चयुसि साॻी जॻह ते वञणु चाहींदो या असां सां गॾु हलंदे? चइसि मां पंहिंजे मक़ाम ते वेंदुमि, उनखे पंहिंजी मक़ाम ते पहुचाए। हज़रत सुलेमान दुआ घुरी त मुंहिंजा रब जंहिं पंहिंजे पीउ ऐं माउ जो क़दुरु कयो आहे त हुनजे लाइ दुनिया बि ख़ूबसूरत बणाए छॾी आहे, त आख़िरत बि ख़ूबसूरत बणाए छॾी आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त पोइ रमज़ानुल मुबारक जे महीने जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंजो पीउ ऐं माउ जीअरो आहे उनजी नाफ़रमानी करायूं, उनजे उन जेको आहे पंहिंजो पीउ ऐं माउ जी ख़िदमत न करे सघिया, इहो माण्हू बि पंहिंजो पाण खे बचाए क़तअन कंहिं बि सूरत जे अंदरि न सघंदो। इन जे करे दीन सम्झूं, इस्लाम सम्झूं। आख़िरी जुमो आहे, अञा कुझु ॾियारा आहिनि, अञा कुझु ॾियारा आहिनि। असां पंहिंजे गुनाहनि खे यादि कयूं, वरी कुंडड़ी हिकिड़ी वठी करे रब साईं खे यादि कयूं। हाणे अबू अहमद वीचारो वफ़ात करे वियो, हिकिड़ा माण्हू जंहिंजो पीउ ऐं माउ जीअरो आहे, हिकिड़ा माण्हू अहिड़ा जंहिंजो पीउ ऐं माउ वफ़ात करे वियो आहे, त पोइ दुआ जा दरवाज़ा त ख़ुदा बंदि न आहिनि कया न। दुआ तो घुरे न, तोखे शक आहे त मुंहिंजी दुआ अलाए क़बूल थींदी अलाए न। अमल थो ॿुधायां हिकिड़ो, जेकॾहिं तूं दुआ घुरे थो ऐं तोखे शक आहे त मुंहिंजी दुआ अलाए क़बूल थींदी या न, त उन दुआ में पंहिंजे पीउ ऐं माउ खे यादि कर। मुंहिंजे हुज़ूर फरमायो हाणे शक न कजांइ, पक सम्झ ख़ुदा तुंहिंजी दुआ खे क़बूल फरमाईंदो। हाणे शक कंहिं बि सूरत में न सम्झाए, अलाह साईं तुंहिंजी दुआ खे छा कंदो? क़ाबिल क़बूल। त असांजा आख़िरी हे ॾियारा, अॼु आख़िरी रमज़ानुल मुबारक जो जुमो आहे। हाणे आख़िरी ॾियारा आहिनि, आख़िरी रातियूं आहिनि। मुमकिन आहे राति जेका गुज़री उहा लैलतुल क़द्र आहे, सुभाणे खां या अॻिली जेका राति हुजे उहा लैलतुल क़द्र जी राति हुजे। इबादत जे अंदरि कसरत कयूं, इबादत जी तरफ़ मुतवजह थी करे ऐं कुंड में वेही करे पंहिंजी ज़िंदगी मौलाना इन शइ जी शर्त न आहे त तूं वञो को आलिम हुजे, फाज़िल हुजे, फ़िलाणो जेको आहे आलिम आहे, बुज़ुर्ग आहे, साले आहे, तक़वा आहे, निमाज़ पढ़े थो, हाणे सॼो ॾाढो मस्जिद में वेठो आहे, मदरसे में वेठो आहे। हर माण्हू जी ख़ुदा वटि इज़त आहे। पाण खे अजायो न सम्झो, पाण खे बेकार बि न सम्झो। हर बानो अलाह खे पंहिंजो महबूब आहे। अव्हांजे घुरण जी देरि आहे, अव्हांजे अल्लाह जी ज़ात जी तरफ़ मुतवजे थियण जी देरि आहे। अल्लाह जा माना जंहिं ख़ुदा तोखे पैदा कयो आहे, जंहिं रब साईं तोखे अशरफुल मखलूक़ात बणाए करे ऐं वॾे में वॾी ॻाल्हि आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणाए करे हिन उम्मत में बणाए, इन खां वधीक अज़ीम ॿी का दौलत दुनिया जे अंदरि आहे न जेका ख़ुदा तोखे ॾेई छॾी आहे। त पोइ हुनजो फ़ाइदो वठूं न, फ़ाइदो वठूं या न वठूं हुनजो। इन जे करे तन्हाई अकेलाई ईअं अल्लाह खे यादि करे पंहिंजे गुनाहनि खे जॾहिं माण्हू यादि कंदो आहे त
त पोइ अलाह खां दुआ घुरणु तव्हांजो कमु आहे। रब तव्हांजे गुनाहनि खे माफ़ु कंदो। अलाह कंदो आहे अलाह साईं सभिनी खे रमज़ान जूं चङायूं ऐं भलायूं नसीब फ़रमाए।